कुर्बऊं न ॿधा से कामणे कहिड़ा ॿधवा। ही चवणी आहे। मतिलब त मोहबत में कुझु कोन थियो ऐं जंहिं मोहबत ऐं कुर्ब जो क़दुरु कोन कयो सो टोणनि फीणनि टोटकनि ऐं तावीज़नि सां छा क़ाबू थींदो ऐं उन लाइ कामण यानी जादू ऐं धागा पीणा कराए छा कबा। छो त उन्हनि सां उन ते को बि असरु कोन थींदो। जे थियो बि त कहिड़े कम जो थींदो, छो त हीउ त दिलि जो मामिलो आहे न। क़िस्मत जा खेल निराला आहिनि। हीअ बि चवणी आहे। वाक़ई बि क़िस्मत जा खेल निराला थींदा आहिनि ऐं इहा हक़ीक़त आहे त क़िस्मत ऐं नसीब जा खेल निराला ऐं अजीब आहिनि। बादशाह फ़क़ीर थी सघे थो ऐं फ़क़ीर वरी बादशाह बणिजी सघे थो। को जहाज़ मां किरी बि बची सघिजे थो त को हलंदे थाॿड़ जी बि अजल जो शिकार बणिजो वञे। सभु नसीब जा खेल आहिनि, क़िस्मत जा खेल आहिनि, वक़्त जी बाज़ी आहे। क़िस्मत जो लिखियो परे पर टरे कोन। हीअ बि हिकिड़ी चवणी आहे। माना जेका ॻाल्हि थियणी आहे सा अवसि थींदी। उहा थोरी देरि लाइ घुमाए फिराए सघिजे थी, पर जेको लिखियो हूंदो सो ज़रूरु थींदो। जीअं भिटाई अल रहमत जिन फरमायो आहे त लिखियो मंझि निराड़ कलम क्यारी न वहे। क़ाइदो ओतिरो फ़ाइदो। हीअ बि चवणी आहे। माण्हू क़ाइदे ऐं कंहिं उसूल मुताबिक़ हलंदो त फ़ाइदे में ई रहंदो ऐं बाक़ी बग़ैर तरतीब ऐं बेक़ाइदगी सां हलंदो त को बि कमु सुबुह कोन थींदो। क़ाइदे में फ़ाइदो आहे ऐं जेकॾहिं को बि कमु कंदो त फ़ाइदो हासिलु थियण जे बजाए उल्टो नुक़सानु रसंदो। तंहिंजे करे हर कमु क़ाइदे क़ानून मुताबिक़ करण में ई फ़ाइदो आहे। कलंदरनि जे पुठियां कई विया कुता भौंकंदा। हीअ बि हिकु चवणी आहे। माना नेकोकार सचार बुज़ुर्ग ऐं दरवेश सिफ़त इंसाननि जे पोयां कूड़ा ठग फ़रेबी ऐं चालबाज़ कई पिया चालबाज़ियूं कंदा रहंदा आहिनि, पर संदनि अहिड़ियुनि चालबाज़ियुनि अटकलनि जो उन्हनि बरगीज़दा बंदनि जी सिहत ते को बि असरु कोन पवंदो आहे ऐं उहे पंहिंजो कमु कंदा रहंदा आहिनि। ऐं अहिड़ा ज़ालिम उन्हनि लाइ कई पिया फंदा ठाहींदा आहिनि, कई रुकावटूं आणींदा आहिनि, उन्हनि जी रस्ता रोक कंदा आहिनि, पर सचार चवंदा कोन्हे त सचार ॿेड़ा पार। सचनि खे इन्हनि ॻाल्हियुनि जो डपु ई कोन्हे। जी भिटाई साफ़ फरमायो त सचनि कोन्हे सूर। क़तल अल मूज़ी क़िबल अल ईज़ा। हीअ हिकु पहाको आहे। ईज़ा रसाइण वारी शइ या नुक़सानु पहुचाइण वारी शइ खे ईज़ा रसाइण खां पहिरीं रोकजे। हिते क़तल करण मां मुराद आहे उनजी रस्ता रोक कजे, उनखे रोकजे, उनजो तुर्त इलाज ॻोल्हे कढिजे। मतिलबु त मूज़ी मर्ज़ जो इलाज यकदमि न कबो त उहो नुक़सानु रसाईंदो। उन लाइ बहितर आहे त उनजो तुर्त उपाउ वठिजे। मज़कूरा पहाको मरहूम साईं मोहम्मद तालिब लोहार ॾींदो जेको संदसि न्याणी संदसि वाता ॿुधो ऐं मूंखे ॿियनि कुझु पहाकनि सां गॾु हीउ पहाको कलम बंदि करे ॾिनई।